तेज हयाती। आखिरी शक असांजो शेरू में आ। जेकॾहिं शेरू ॾोह जो ॾोहारी न निकितो न त पोइ असांजा हथ दिलावर तो में हूंदा। अहिड़ा हथ किथां आणींदे जेकी दिलावर जो गिरेबान पकड़े सघनि। तो दिलावर जो प्यार ॾिठो आहे हाशिम। दिलावर जो गज़ब ॾिसंदे न या फाटी पवंदी। तो तमां दिलावर आया, दिलावर कच्चे जो दिलावर। दिलावर दुआ घुर, दुआ घुर त ॾोह जो ॾोहारी को ॿियो हुजे। जेकॾहिं ॾोह जो ॾोहारी तूं निकिते त तुंहिंजो अहिड़ो हशर कंदुसि जेको न अॼु ताईं तो ॾिठो हूंदो न वरी ॿुधो हूंदो। तोखे मारण वक़्तु मुंहिंजा हथ ॾकंदा ज़रूर, पर उन्हनि खे दुनिया जी का ताक़त रोके न सघंदी। हाशिम, दिलावर कॾहिं बि दगा वारो कमु नाहे कयो। मथां कॾहिं ग़लतफ़हमी में अची मुंहिंजे मथां हथियार सिधा करी। इहो त तोखे वक़्तु ॿुधाईंदो त केरु तो कंहिंखे मारे। असां छॾीस हलो हलो। थो वञी पलिया वे हिते मुंहिंजो तोमें कमु आहे। मूंखे को कमु यादि अची वियो आहे, जल्दी ॿुधाए छा थो चवणु चाहीं। पलिया मूंखे ख़बर आहे तोखे को बि कमु न आहे, तूं मूंखे ॾिसी वञी रहियो आहीं। बराबरि पलिया, मूं ग़लती कई आहे। मूं ससुअ लाइ कुझु घटि वधि ॻाल्हायो बि हो। मूं संग वठण खां बि इनकार कयो। मां ससुई जो ॾोही आहियां पलिया, मूंखे माफ़ कर। भाउ ख़ुदा बख़्शे, जेकॾहिं ॻाल्हि सिर्फ़ु एतिरी आहे मुंह तोखे बख़्श कर, पर जेकॾहिं तूं ॿीहर ससुअ जो मूंखां संग घुरंदे न मां तोखे इनकार थो कयां। छो पलिया छो? कहिड़ी कमी आहे जमाल में जो तूं इनकार थो करीं? तो छो इनकार कयो? मूं को तुंहिंजे पुट ते इल्ज़ाम हयां हुआ छा? तो त मुंहिंजी जीत सवां सिधा इल्ज़ाम हयां हुआ। उहा नादानी हुई, बेवकूफ़ी हुई, जंहिंजी मां तोखां माफ़ी थो वठां। ॾिस पलिया, छोकिरो ऐं छोकिरी हिक ॿिए खे चाहिनि था। औलाद ख़ुशि हूंदो त असां अॻे ई ख़ुशि हूंदासीं। ख़ुदा बख़्शे, इहे सम्झाणियूं मूंखे न ॾे, मां तोखां वधीक सम्झ वारो आहियां। पलिया अजायो ज़िद न कर, न्याणीअ जी उमिरि न खार, तोखे ॿी का वाह बि त कोन्हे। मुंहिंजी जी आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे। मां हुनखे घर में विहारे अछो मथो करे छॾींदुसि, पर जमाल खे संग कोन ॾींदुसि, सम्झई? पलिया ज़िद न कर, थधे दिमाग़ सां वेही घर में सोच। अल्लाह जी बात हुजे। अरे अब्बा, ये तो पंहिंजा कहिड़ा हाल कया आहिनि। बाबा
मुंह चढ़ो थी वियो आहे। हल मैं हल जान छॾ। अब असां मिस्कीन कहिड़ी जान तुंहिंजी पकड़ींदासीं? बेवफा त तूं आहे जो जान छॾायूं भॻो हलियो आहे। पुठिते कंधो वराए बि न ॾिठी त ससु ई सूरनि में आहे या संगत में आहे। ससुई कीअं आहे ससुई? माई बसरा मूंखे इन ससुई जा हवाला त ॾे। बहादुर खान ससुईअ जे ख़बरुनि सां हे पेट भरियो पियो आहे। पर अब हाणे मां रेडियो त न आहियां त भई मुफ़्त में ख़बरूं ॿुधायां। पैसा फेंक तमाशा देख। अయ్యో बा कहिड़ा हवा में ॾाढी चीटी लॻी पई आहे पधर। वो छोरो जमाल आहे जो हीअं ससुईअ जे पुठियां फिराड़ी थो पटे पियो। बहादुर कॾहिं कॾहिं ससुईअ जे पुठियां बि चकर हणंदो कर। हा ईअं न थिए त तूं थधो ठाहियो पुट करार जो लॻो वेठो हुजे। होॾां झिरकी वञे उॾामी पोइ वेही हथ मल। माई बसरा ससुई मूंखां विसरी न आहे। ससुई सिर्फ़ बहादुर खान जी आहे। इन जमाल खे वञी चओ त ही जुए छॾे हले वञे न त उनखे ही ज़िंदगी छॾणी पवंदी। माई बसरा मुंहिंजी ससुई खे वञी मुंहिंजा सलाम ॾिजां ऐं चइजांसि त मां तो वटि पहुची वियो। मां पाण ई थी पैगाम पहुचायां। सम्झो त इहा ससु ई तो पुनू अचे। मां हाणे हलाई शेरू मुंहिंजे बेगुनाह भाउ खे मारियो वियो हो ऐं दिलदार खे मारण में ॿिनि माण्हुनि जो हथ आहे। हिकिड़ो माराइण वारो ऐं ॿियो मारण वारो। ॿिन्ही खां घणे घणे हिसाब वठंदुसि। गुलज़ार तो ऐं हाजी शरीफ़ हिकु दफ़ो न ॿ दफ़ा नई ज़िंदगी ॾिनी आहे। हिकु दफ़ो रेस बंगुल पारां जॾहिं शाह ज़मान जे पुट खे मारण वियोसि ऐं ज़ख़्मी थियोसि। ॿियो दफ़ो तव्हां मूंखे जेल मां आज़ाद कराई नई ज़िंदगी ॾिनी। यार तव्हां जा मूं ते वॾा ठोरा आहिनि। हाणे तव्हां हुकुम कयो त कंहिंखे घोटणो आहे। मुंहिंजो हिकिड़ो दुश्मन शाह ज़मान आहे ऐं ॿियो दिलावर आहे। दिलावर त मुंहिंजी अखि जो कंटो आहे। अलाह करे उहे ॾींहं अचनि त मां दिलावर जा पंहिंजे हथनि सां हथड़ा कढां। हाणे उहो ॾींहुं परे न आहे शेरू। जल्दी इन दिलावर जो गोश्त जंगली जानवर खाईंदा। असरा जहिड़ी कचे तहिड़ी पके जा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। वञी पंहिंजनि फ़क़ीरनि खे जलल साहब ते छॾ त तोरनि फ़क़ीरनि खे दोसान ला मारो हिकिड़ो तोरा फ़क़ीर ख़तम। ऐसा दरिया खान मां फ़क़र वारी फ़क़ीरियाणी आहियां। मां माण्हूअ जो मुंहुं ॾिसी सॼी ज़िंदगी पढ़ी वेंदी आहियां। अंदर जा हाल ॼाणंदी आहियां। हिकिड़ी ई फूक सां ना इलाज मरीज़ खे ठीकु करे छॾींदी आहियां। पागल वारो हारेस जो हीअ फ़क़ीरियाणी तुंहिंजे दर ते आई आहे। रेस तुंहिंजी दिलि साफ़ शीशे वांगुरु आहे पर रुगो बहादुर जी तांघ। पर रेस शमशाद बेगम जी दिलि साफ़ कोन अथई। अखिपट अकुल जो ॾियो ॿार रेस दरिया खान जेको ॾिसण में अचई थो पियो इहो सिर्फ़ ॾेखार अथई। इन में सचाई कोन हई। भला भागती जो छमू मरी पियो के न त इहो छमू तुंहिंजो सिर खणई आहे। तूं जेकॾहिं दिलनि जा राज़ कढंदी आहीं त मां आंद्रा पुकियो माण्हुनि जूं कढंदो आहियां। ॿुधाए ॿुधाए त मुंहिंजे अंदर में छा आहे? लाशन खाऊ आंट्रा पोकियूं खाई रहिया तॾहिं त ॾायरनि जो बूथ थी वियो अथसि। रईस
शमशाद बेगम ऐं शमूअ शाह ज़मान खां तुंहिंजे सिर विञाइण जा पैसा वरिता। उन्हें पैसनि जे एवाज़ तुंहिंजो सिर ख़तम कनि हा। मुंहिंजे ॻाल्हि ते यकीन रखो, इहो शमू तोखे मारण आयो हुई। बसि जहिड़ी कचे तहिड़ी पकी तुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। माई ख़बर अथई त तूं छा पई चवीं? सरदार मां छा चवंदसि? इन साज़िश खे साज़िश सां ख़तम करे, न त अनकरीब तुंहिंजो दाणो पाणी ख़तम थई। माई तो त मूंखे परेशान करे छॾियो। पैसा परेशान न थियो, मां तोखे आगाह कयो आहे। पर दुनिया में हर कम मुमकिन आहे, नामुमकिन को बि कोन्हे। हर मर्द जो पैसो इलाज आहे। पैसा फेंक तमाशा देख। हा आई हेवा फाड़े छॾियो अथई। पैसा हेवा फाटनि तुंहिंजे दुश्मननि जा, जेके दुश्मनीअ ते आया से ख़तम थी विया। हा पर हाणे ॻाल्हि इहा आहे त जेतिरो मिठाण विझबो ओतिरो मिठो थींदो। सो जेॾो नालो अथई न, ख़र्ची बि ओतिरी कराइजांइ। पोइ ॾिस त कीअं नथो कमु थिए थॾे ते। मिलाई थी तोखे ख़र्ची। पंजो लाठीअ में मुंहिंजो मुंशी वेठो अथई, हुन खां वञी पैसा वठ, न त हेॾा मूड़ा वठी चीज़ हलो। लाओ साईं, शेरू बेले में टोलो ठाहियो फिरंदो थो थिए। न असांखे का परवाह ई कोन्हे का। भले 100 टोला ठही वञनि, पर असांखे को फर्क ई नथो पए। लाओ साईं, पाण खे कहिड़ी परवाह आहे? पाण त 6 पर वटि पिया था फिरूं, पर शेरू चए थो त मां दिलार सां विढ़ंदुसि। वगन कॾहिं बि गिदड़ शींहं सां न आहे विढ़ी। यो शेरू मूंसां छा विढ़ंदो? दिलार साईं पोइ बि चए थो त मां जहिड़ो कंदसि। शहज़ोर ये कॾहिं विढ़ंदो न त मरंदो। ये कॾहिं पाण खे मरण जो शौक़ु अथसि न, असां छा कयूंसि? दिल थी चवे त हिकु चकर शेरू खे साटो ॾियूं। अकबर न, असां अॻिराई कॾहिं बि कोन कंदासीं। जेकॾहिं असां ॾांहुं हथियार सिधा कयईं या आङुर बि सिधी कयईं, हथ काराईअ खां पटे छॾींदोमांसि। दिलार साईं, अकबर सही थो चए। हुन जेकी बक बक कई आहे न, उनजो हुनखे जवाबु ॾियणो पवंदो। वगन हिन वक़्तु मुंहिंजो सॼो ध्यानु शाहज़ेब जे क़त्ल ॾांहुं आहे। मूंखे सिर्फ़ ऐं सिर्फ़ शाहज़ेब जा क़ातिल तलाश करणा आहिनि। पोइ असांजा दुश्मन केॾां वेंदा, हिक ई धक सां सभिनि खे पूरो कंदुसि। ठीकु आहे दिलावर साईं, कावां जी मर्ज़ी। तूं सही माण्हू न आहीं। केॾां पंहिंजे फ़क़ीरनि वांगुरु गुम थी वई आहीं। असरा कचे हुजे जा पके, फिरंदी त पंहिंजे फ़क़ीरनि सां गॾु थी वता न। हिन बेगे फ़क़ीर जो बि को ख़्याल अथई या न? ओ बेगा, इन वक़्तु असां जूं 5 ई आङरियूं गेह में आहिनि, 5 ई आङरियूं। अलाह ख़ैर करे, इहो गरम त कोन हुयो न? किथे आङरियूं त कोन सड़ी पई? ओ मोगा मटर, समझ ॻाल्हि की मतलब त असांखे सणभी पार्टी हथ लॻी आहे। इहा ॻाल्हि मूंखे तुंहिंजी सम्झ में कोन आई। बड़े अकुल जा अंधा, तोखे मां गुझार त कान ॾिनी आहे। सिधी सही ॻाल्हि थी कयां पई। अॼुकल्ह मां दरिया खाने जे घर वेंदी आहियां। बेसूदे वारा माण्हू आहिनि, 4 पैसा चङा था निकिरी अचनि पिया। हाणे समझी वियो मैं। को कोन समझो हूंदई। सफ़ा मोगो मटर आहे, तोखे कीअं समझ में आई ॻाल्हि? ॿुधाए छा चयो मैं, छा समझी?
ये पल्ले जो घर फिटाए बर्बाद कयू न हाणे दरिया खाना जो घर इन फिटाए बर्बाद करण थी चाहिए हा। बुआ मां माण्हुनि जा मसला हल करे उन्हनि जा घर ठाहींदी आहियां, फिटाईंदो आ तूं घर। न बस रह मां त माण्हुनि जा रिश्ता कराए उन्हनि जा घर आबाद कंदो आहियां। हा हाणे यकी न वठो हे पैसा। अरे हाय हाय मिसकीन माण्हू वटि पैसो बीहे बि कोन। अचे हे पैसा वठो वञी घर जो सीधो वठी अचो, तकिड़ो मोट जाए। मुझे पुट शाहज़ेब जे कातिल जो नालो निशान मिलियो या न बाबल साईं, कातिल जी का खबर न थी पई। बाबल साईं शाहज़ेब जा कातिल देर सवेरे लभी वेंदा। देर न कर हाशिमा, न कर देर। मूं चयो न मुखे हर हाल में मुझे पुट जा कातिल घुर्जन। बाबल साईं शाहज़ेब जो कातिल को आम कातिल न हो, वो एक किराए जो कातिल हो। अहिड़ा किराए जा कातिल ॻोल्हण ॾाढो ॾुखियो कमु हूंदो आहे। हाशिम कुछ भी कर, कुछ भी कर, मुझे पुट जो कातिल जाहिर करे दे हाशिम। बाबल साईं तमाम सब्र किया, कुछ ॾींहं सब्र किया। टाइगर बिस्किट्स, इससे मिले दूध की ताकत, बोन्स को स्ट्रॉन्ग रखने वाला कैल्शियम और एनर्जी देने वाला ग्लूकोज। टाइगर बिस्किट्स। वो कातिल जेकर जमीन के तहन में भी निकल होंदा न, उन कमीने खां त कढी अची तव्हां जे पेरनि में उछलाईंदोमांसि। हाशिम मूंखे तमां इहा ई उमेद हुई, इहो कमु तूं करे सघीं थो। शमशाद बेगम ही दुनिया फानी है, वड़ा वड़ा तुरम खान मरी विया, यही दुनिया जो जरहो जीअं तीअं हलंदो पियो अचे। ऐं हाणे तूं को दुख न कर। दरिया खान शमू जे पंहिंजी मौत मरे हा न, एॾो दुख न थिए मां, पर शमू पंहिंजी मौत न मोआ, उनखे मारायो वियो आहे, शमू के कत्ल कयो वियो आहे। चली थी आई छा? न न, शमू जो एक्सीडेंट थियो आहे ऐं वो एक्सीडेंट पूरे तरह ॾिठो आहे। दरिया खान तू दुनिया जी अखियुनि में धूड़ विझी सघीं थो, मां तोखे चङी तरह सुञाणा थी। ही एक्सीडेंट न आहे थियो, पर शमू जे खून के एक्सीडेंट जो रंग ॾिनो वियो आहे। छा बेगम ये तो थी सघे? यही थियो आहे दरिया खान, जे भाउ शमू खे तो मारियो आहे, जेनी मूंखे पक थी वई तो मारियो आहे। याद रख दरिया खान, तुंहिंजी जिंदगी में वॾो तूफान ईंदो। शमशाद बेगम मां दुनिया सां कीअं बि हुजां, पर बख़ुदा तो सां सचो आहियां। न मूं शमूअ खे मारियो आहे,
इन मूंखां कार ॾिठी आहे जंहिं शमूअ खे टक्कर आयो आहे। वो मुंहिंजे भाउ जो लाश ॾिठो, मुंहिंजे हथनि ऐं पेरनि ते रसनि जा निशान हुआ। दरिया खान तूं मनी या न मनी, पर मुंहिंजे भाउ शमू खे क़त्ल कयो वियो आहे। ठीकु आहे, मां सूबेदार खे चवां थो त शमूअ जी पोस्टमार्टम रिपोर्ट ॾे ऐं उन मां सभु ख़बर पइजी वेंदी त माजरा छा आहे। दरिया खान जांच कराए त शमू खे के क़त्ल कयो आहे।